बदनसीबा कूड़ो व कज़्ज़ाबा मुझो मुस्तफ़ा खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन मुझो महबूब अल्लाह जो आखिरी नबिया मुझो महबूब नबियन जो इमाम नबिया मुझो महबूब सरदार नबियन जो सरदार नबिया मुझे मुस्तफ़ा का बाद में न को आयो आ न की ईंदो मुझे मुस्तफ़ा जो जड़ो न की जाओ आ न की जबंदो मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवानो त पो वींदे वींदे मुझे हुजूर के अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात के सब खां वधीक कहिड़ी शइ वणंदी आहे। सुभान अल्लाह। जागो आखिरी जुमला 12 थियण वारा आका अल्लाह जे ज़ात के सब खां वधीक महबूब शइ कहिड़ी आहे मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो वक्त ते नमाज जो अदा करण मुझे रब के सब खां वधीक मिठड़ो महबूब लगंदो। जागो था मुसलमानो बे पहरी जे टाइम ते बे पहरी जो अदा करण टे पहरी जे टाइम ते टे पहरी जो अदा करण वह अल्लाह जी रज़ा एली त प्यारी रज़ा है अली मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम जो जदे न नमाज जो टाइम वनी रहियो आ हज में मुस्तफ़ा करीम जी ज़ात मौजूद आ सामो नमाज वनी रही आ अली जी ज़ात सिज के भी दिसी रही आ अली जी ज़ात मुस्तफ़ा के भी दिसी रही आ ये जवा सोहणो अली सिराजम व हाजा के भी दिसी रहियो आ सोहणो अली सिराजम मुनीरा के भी दिसी रहियो आ बिनी पासे अली जी निगाह हली रही आ सज पंहिंजे स्पीड सा हली रहियो आ मुझो मुस्तफ़ा पंहिंजे ज़ाहिरी निंड जे आगोश में आरामिया अली सज के रोकण भी नथो चाहे अली मुस्तफ़ा जी निंड फिटाइण भी नथो चाहे इश्क ई अकुल जो झेड़ो हली रहियो आ शेर खुदा अकुल के चराए अकुल जो परे हटी जान छद नमाज मिली हिन यार जे करे नमाज मिली मुस्तफ़ा जे करे नमाज वारो मिलियो मुस्तफ़ा जे करे नमाज मुस्तफ़ा ता कुर्बान आ मुझे करीम मुस्तफ़ा अखड़ियूं खोले निहारी दो अली हो आ जेको हुजूर जे सदके नमाज छडी दो आ पर रब जे इश्क ई खौफ में छो त अली ऐं नमाज लाज़िम मरज़ूब हन अमा वक्त में वधीक कोन थो चवा एतरो चवा मुझे मुस्तफ़ा कदह बि अज़ान कान दिनी मुझे मुस्तफ़ा कदह बि अज़ान जवाब दो मुझे हबीब कदह बि अज़ान वरी चो अज़ान कान दिनी हा दिनी कदह दिनी हिकड़ी इमाम हुसैन जे कन में दिनी भी इमाम हसन जे कन में मुझे मुस्तफ़ा अज़ान दिनी हुजूर अज़ान दिनी सोने हसन जे कन में दिनी सोने हुसैन जे कन में दिनी खातून जन्नत जे कन में दिनी कीअं मां जुमले के खोलिया वडो टाइम खपे मां छो न हिकड़े जुमले में बंद कया या रसूल अल्लाह तवा बिलाल खां अज़ान ॾियारी तवा गुलामन खां अज़ान ॾियारी पंहिंजे पाक ज़ुबान सां अज़ान छो न दिनी तवज्जह कर मुसलमान मुझो मदीने जो मीर अज़ान दे हां चाहे जन्नत हुजूर जे अज़ान जी आवाज पहुंचे हां अगर वो न अचे हां त इस्लाम खाई खारिज थी वने हां या रसूल अल्लाह हसन ऐं हुसैन जे कन में अज़ान छो मुस्तफ़ा फरमायो मुके खबर आ 1360 तीर त बर्दाश्त करे सके तो पर मुझो हुसैन नमाज छड़े न तो सके। जागो था मुसलमानो रोज महशर के जां गुदाज बुवद अव्वली पुरसश नमाज बुवद जे नमाज के तू कुछ न तो समझी वो अल्लाह जे रजा वारी जाए थे मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा जे अखिन जो ठार नमाज अखिन जो जवाब जो अखिन जो ठार तू मुझे मुस्तफ़ा जे अखिन के ठारण चाही तो या न जवाब दे मुसलमान ठारण चाही तो न अगर ठारण चाही तो वक्त विञाए न जिंदगी जी कहिड़ी खबर आखिरी रात हुजे अज़ान बुधी तसव्वुर कर मता जिंदगी जो आखिरी सद हुजे ख्याल करे ड्रोड़ी वञ मस्जिद में वञी यार जाडो पेशानी झुकाए इहो तसव्वुर करे मौला सजदो इन ला थो कया त तू राज़ी थी पो रुकू क़याम इन ला थो कया त मुझे मुस्तफ़ा जो अखियूं ठरी पो रब्बे काबा जो कसम तू अल्लाह जे रजा जेला मुझे करीम मुस्तफ़ा जे अखिन के ठारण जेला तू सजदन में अच रुकुन में अच इस त मुझो करीम रब तुझा बिगड़ल कम बनाए थो या नथो बनाए
अच त सही सौदो कर त सही जिन्स घर में रखियो वेठो हई पाण ही चईंदो वापारी पैसा ॾींदो किथों ॾींदो जिन्स खे मार्केट में खणी आ अचे ॿोली लॻा कुझु ॾे गिवन खे का ॾे त मिलई न ऐं मुसलमान अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे अखियुनि मां लुड़क लड़िया या न लड़िया जवाब ॾियो जवाब ॾे सोने अली जे अखियुनि मां लुड़क लड़िया जवाब ॾियो कहिड़ो अली ओहो अली या रसूल अल्लाह मूंखे टे शयूं पसंद हल सोना सुन पर अली कहिड़ियूं महबूब ताप जी गर्मी हुजे चून चूला जी गर्मी हुजे मां अली खे रोज़ो हुजे या रसूल अल्लाह बी हा शय ताप जी गर्मी हुजे मां अली खे रोज़ो हुजे ऐं मुंहिंजे हथ में तलवार हुजे साम्हूं मुस्तफा जो दुश्मन हुजे टियों नंबर या रसूल अल्लाह अल्लाह जो दिनल सब कुछ हुजे मां अली जा हथड़ा हुजन मखलूक खुदा में वंडी तो या मखलूक खुदा जी खाई ओहो अली जंहिंजूं पसंदीदा इहे टे शयूं अॼु अखियुनि मां लुड़क लड़ी पिया हुजूर अखियूं खोलियूं अदा अली जी मुंहिंजा आका अखियुनि में लुड़क जी मुंहिंजा आका मामिलो आका टे पहिरीं नमाज कोन पढ़ी आहे हुजूर फरमायो कज़ा करे छा कर जवाब ॾियो इस्लाम में गुंजाइश आहे अदा अली कज़ा करे छॾिजां निहारे चवे तो सोना पानी हूंदे तयम्मुम त कॾहिं थियो ई कोन्हे तयम्मुम जायज़ आहे पर तॾहिं जायज़ आहे जॾहिं पानी मौजूद न हुजे पानी ते निगाह न पवे या रसूल अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जा नबी हे सिज भी तुंहिंजो गुलाम हे चंद्र भी तुंहिंजो गुलाम हे तारा भी तुंहिंजा गुलाम अली तुंहिंजो गुलाम या रसूल अल्लाह मुस्तफा जे हूंदे अली कज़ा करे इहा ॻाल्हि अली खां बर्दाश्त नथी थिए हुजूर फरमाया अली फिक्र न कर इशारो ॾियणु मुस्तफा जो कम आहे सिज खे मोटाइण मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो बस मां ॻाल्हि ख़त्म थो कयां सोने अली जे अखियुनि में ॻोढ़ा आया छाजे करे जवाब दे छाजे करे जवाब दे छाजे करे नमाज जे करे अम्मा खातून जन्नत जी वॾी दिल खोले ईमान वारा ॻाल्हि कंदा हूं त 15 रमज़ान जी ॾींहुं हुजे अम्मड़ खे रोज़ो अम्मड़ जे वजूद मां इमाम हसन मुज्तबा अचे टे पहिरीं जी नमाज जो टाइम थे मुसल्ले ते अम्मा भी नमाज पढ़े छो ॻाल्हि कंदा हूं उन जे कन में भी मुझे मुस्तफा जी अज़ान अचे हुजूर जा बचड़ा नमाज न पढ़न इए थी न थो सके जे हुजूर जा उम्मती जे वाकई आशिक मुस्तफा आही जे वाकई सच्चो सुन्नी आही अज अज़म कर त इंशाअल्लाह ताला नमाज कज़ा कोन कंदुस हुजूर ते दुरूद इश्क सां पढ़ंदुस कंहिंजो हक़ कोन खाईंदुस ईअं त हज ते हर साल वञी ओड़े पाड़े जो सॼो माल खायो खबरदार थी कंहिंजो हक़ न खाइजा कंहिंसां ज़ुल्म न कजा कंहिंसां ज़्यादती न कजा कंहिंसां नाइंसाफ़ी न कजा कूड़ न हणजा धोखो न कजा सच जे वाट ते हलजा सच जे राह ते हलजा रब काबा जो कसम खणी थो चवां तू कदम वधाईंदे मुंहिंजो अल्लाह जा फरिश्ता तुंहिंजे मदद जे लाइ हर टाइम ते हूंदा अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक महबूब जो मगसिन जे ॻोठ में बि मां रब तुंहिंजे ज़िक्र के बुलंदो भला करे छड़ियो रब चतो मौलवी ताजे तकरीरन जो मुझो मुस्तफा मोहताज नाहे ओ जलसन वारो ताजे जलसन जो मोहताज नाहे मां पाजे मुस्तफा जे जिक्र के बुलंद करण वारो महबूब जे शान के आला करण वारे मां रब जी जात मौजूद आ मुबारक तवा के जो एड़ी महफिल मिली आ जे में सादात किराम मौजूद हन मुस्तफा जा आशिक मौजूद हन महबूब जा बचड़ा मौजूद हन अल्लाह जी जात मो किने कोझड़े जो चवण तवा जो बुधण अल्लाह पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए चंद दोस्तन मक्सी बिरादरी चाचे गुलाम कादर उन जे बचड़न गरजी जे कोई हुजूर जे आमद जी खुशी कया अल्लाह जी जात उन जो कणो कणो कबूल फरमाए सबनी जो झोलियों अल्लाह पांजे रहमतन से भरपूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका
या हबीब अल्लाह नूर वाला है, नूर लेकर आया है सारे आलम में, ये देखो कैसा नूर छाया है। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। जब तलक ये चाँद तारे झिलमिलाते जाएंगे, तब तलक जश्न विलादत हम मनाते जाएंगे। नूर वाला आया है, नूर लेकर आया है सारे आलम में, ये देखो कैसा नूर छाया है। अस्सलातु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु। मैं वो सुन्नी हूँ जमील आखिरी मरने के बाद, मैं वो सुन्नी हूँ जमील आखिरी मरने के बाद। मेरा लाशाशी कहेगा अस्सलातु वस्सलाम, मेरा लाशाशी कहेगा अस्सलातु वस्सलाम। नूर वाला आया है, नूर लेकर आया है सारे आलम में, ये देखो कैसा नूर छाया है। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। या रब्बुल आलमीन, या रहमतुल लिल आलमीन के सदके असां जेको तकरीर में ॿुधो उन खे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या रब्बुल आलमीन जेको बि असां ॿुधो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। तो असांखे महफ़िल अता कई, इन जे लाइ तुंहिंजा लख कुर्ब ई तोरा, पर असुल मसइलो इहो आहे असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। जॾहिं असां अमल कंदासीं तॾहिं असांजा ॿई जहान पहुचाइणा थींदा। मुंहिंजा मौला ही महफ़िल जिन सजाई आहे, उन्हनि में जिन बि हिसो वरितो आहे, माली जानी जिसमें हर तरह सां जेको हिसो वरितो आहे, मुंहिंजा मौला उन्हनि ते हालत रहम करम जी नज़र फरमा। या रब्बुल आलमीन असांखे दर्दन मर्दन कदर ताजो कर फरमा। पंहिंजे हबीब जे सदके असांजो नेक तमन्ना मुरादूं पूरो कर फरमा। या रब्बुल आलमीन रब्बना आतिना फी दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन।